उन वक़्तु हिकु औरत पंहिंजी उमिरि बाबति कूड़ ॻाल्हाइणु शुरू करे थी, जॾहिं संदसि चहिरो सच चवणु शुरू करे थो। ग़म जी वॾी ख़ूबियुनि मां हिकु उहा बि आहे त उहो इंसान खे नरम करे थो ऐं हक़ीक़ी ख़ालिक ऐं मुहाफ़िज़ ऐं मालिक जे वेझो आणे थो। ज़िंदगी जा अधु इंसान ॿिनि खां ग़लति उमेद लॻाए ख़रीद करे थो। अल्लाह ताला जंहिंखे पंहिंजी यादि ॾियारणु चाहे थो, उनखे ॾुख जो झटिको ॾेई मुतवजा करे थो। ॾुखनि जी पटी मां निकिरी इंसान ॿिनि लाइ नरम थींदो आहे। ॾुख रूहानियत जी ॾाकण आहे। सिर्फ़ साबरू ऐं शाकिरी उन ते चढ़ाई करे सघनि था। इंसान ग़म जे चुंगल मां कॾहिं बि न बचंदो आहे। ख़ुशी सिर्फ़ हिकु थक लाहिण जो वक़फ़ो आहे। हर मर्द चाहे थो त औरत खे पटड़ी तां लाहे पंहिंजे रस्ते ते वठी वञे। रिश्ता अहसासनि ते क़ाइमु थींदा आहिनि। रंग, नस्ल ऐं रवैयो ॾिसी जानवर ख़रीद कया वेंदा आहिनि। मोहबत ते कंहिंजो बि वस नाहे हलंदो। उनखां इनकार कंदा त मोहबत विञाए वेंदा, पोइ ज़िंदगी में सिर्फ़ पछतावो रहंदो। फ़लसफ़ो उहो आहे त जेकॾहिं तव्हांखे कंहिंसां प्यार थी वञे त उन जे इज़हार में देरि न करियो। बार बार इज़हार कयो ऐं फौरी तौरु निकाह करे वठो, छाकाणि त हक़ीक़त आहे त जज़्बात इज़हार जी ज़रूरत आहे। इज़हार जे बिना जज़्बात नाहिनि। प्यार मज़ाक़ नाहे। घुरियल मोहबत जो ज़ाइक़ो ख़राब थियल शराब वांगुरु आहे। ज़िंदगी में कॾहिं बि पंहिंजो आवाज़ न बुलंद कयो, बसि पंहिंजी दलील खे बहितर करण जी कोशिश कयो। मर्द जे दिलि में औरत लाइ वॾी कशिश हूंदी आहे। जेकॾहिं औरत प्यारी आहे त 7 सालनि जे छोकिरे खां 70 साल जे पोढ़नि जो बि ज़हन ख़राब करे सघे थी। जेकॾहिं तव्हांजो प्यार बग़ैर कंहिं सबब जे नाराज़ थियणु शुरू करे थो त सम्झो त उहो उदास आहे। हुनखे तव्हांजे प्यार जी ज़रूरत आहे। हुन सां विढ़ण बदिरां सुठो प्यार ॾियणु हिकु अक़लमंद औरत जी निशानी आहे। माण्हू जॾहिं लिखणु सिखंदा त मुख़्तसर लिखंदा ऐं जेकॾहिं ॻाल्हाइणु सिखंदा त अक्सर ख़ामोश रहंदा। उहो ई हक़ीक़ी अमन ऐं पख़्तगी जो ज़मानो हूंदो। चीख पुकार करण सां इंसान जे वक़ार खे घटाए थी। पंहिंजी ख़ामोशी सां माण्हुनि खे डिॼारणु सिखो। अहिड़ो माण्हू जंहिं में घणे विढ़ण खां पोइ बि तव्हांखे क़ाइल करण जी सलाहियत रखे थो ऐं हर वक़्तु तव्हांजे बारे में सोचींदो हुजे, पोइ सम्झो त तव्हां सां बेहद प्यार करे थो। इश्क उमिरि किथे ॾिसंदो आहे। आम चहिरे सां बि थी वञे त उहो दुनिया जो सभ खां वधीक ख़ूबसूरत लॻे थो। हमेशह 4 दीवारी जे अंदरि रहंदड़ छोकिरियुनि जी मोहबत खां डिॼो। उन्हनि खे दुनिया ॾिसण जी ज़रूरत नाहे। जंहिंखे चाहिनि थियूं उहो ई उन्हनि जी दुनिया आहे। इश्क जे ज़ंजीरनि में कॾहिं बि को फ़ैसिलो कंदड़ सज़ा न हूंदी आहे। उहा हमेशह उमिरि क़ैद आहे। पाण खे माज़ी जो क़ैदी न बणायो। उहो ज़िंदगी जो सबक़ उमिरि क़ैद न हुई। मोहबत वफ़ादार जी कहाणी आहे ऐं बेवफ़ा जी ज़िंदगी में हिकु गैर मामूली वाक़ियो। के आज़माइशूं ऐं मुसीबतूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जो जॾहिं ख़तमु थी वेंदियूं आहिनि तॾहिं अहसासु थींदो आहे त उहे रहमत जो ज़रियो हुयूं, मुसीबत न। जॾहिं तव्हां तजुर्बनि सां भरियल हूंदा आहियो, तव्हां एतिरा पोड़ा थी वेंदा आहियो जो को बि तव्हांजे तजुर्बनि खे इस्तेमालु न कंदो आहे। उमेदूं बि हिकु अजीब मसइलो आहे। ही उहा फ़सल आहे जेको ॻुझी तौरु पोखे थो, हिकिड़ो ॿिज सॼी ज़मीन खे भरींदो आहे। इंसान महसूसु करे थो त असांखे का बि उमेद न आहे ऐं अंदर में केतिरी ई उमेदूं आहिनि।